सिंध हुकूमत तरफ़ां मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। सिंध हुकूमत मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ अलॻि थाणा क़ाइमु करण जो फ़ैसिलो करे छॾियो। सिंध हुकूमत जो खाद्य खुराक जी शयुनि ते कंट्रोल करण लाइ आला सतही इजलास थियो आहे। वक़ार मेहदी जो चवणु हो त ज़रूरी शयुनि जी क़ीमतुनि खे कंट्रोल करण लाइ क़दम खंया वेंदा। उस्मान हिंगोरो जो चवणु हो त बचत बाज़ारुनि में ज़रूरी शयुनि जा ख़ासि स्टॉल लॻाया वेंदा। अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत तरफ़ां मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। सिंध हुकूमत मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ अलॻि थाणा क़ाइमु करण जो फ़ैसिलो करे छॾियो। सिंध हुकूमत जो खाद्य खुराक जी शयुनि ते कंट्रोल करण लाइ आला सतही इजलास थियो। वक़ार मेहदी जो चवणु हो त ज़रूरी शयुनि जी क़ीमतुनि खे कंट्रोल करण लाइ क़दम खंया वेंदा। उस्मान हिंगोरो जो चवणु हो त बचत बाज़ारुनि में ज़रूरी शयुनि जो ख़ासि स्टॉल बि लॻाया वेंदो। अहम ख़बर खां वाक़िआ आगाह कंदा हलूं। सिंध हुकूमत तरफ़ां मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। सिंध हुकूमत मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ अलॻि थाणा क़ाइमु करण जो फ़ैसिलो करे छॾियो। सिंध हुकूमत जो खाद्य खुराक जी शयुनि ते कंट्रोल करण लाइ आला सतही इजलास थियो। वक़ार मेहदी जो चवणु हो त ज़रूरी शयुनि जी क़ीमतुनि खे कंट्रोल करण लाइ क़दम खंया वेंदा। उस्मान हिंगोरो जो चवणु हो त बचत बाज़ारुनि में ज़रूरी शयुनि जा ख़ासि स्टॉल लॻाया वेंदा। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, सिंध हुकूमत तरफ़ां मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। इन मंसूबे बाबति आगाह कजो। पारां मुनाफ़े खोरनि जे ख़िलाफ़ अलॻि अलॻि जेके थाणा क़ाइमु करे उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। इन हवाले सां कराची समेत समूरनि सूबे जे 6 डिवीज़न में मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ हिकिड़ी जामे जेका कार्रवाई शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध हुकूमत खाद्य खुराक वारी शयुनि ते कंट्रोल करण बाबति आला सतही इजलास मुनक़िद कयो वियो। इजलास जी सदारत सूबाई ख़ासि मददगार वक़ार मेहदी ऐं ब्यूरो ऑफ सप्लाई जे स्पेशल असिस्टेंट उस्मान हिंगोरो कई। इजलास में ज़राअत और सेक्रेटरी सोहेल अहमद कुरैशी, डीजी ब्यूरो ऑफ सप्लाई शाकिर कयूम खानज़ादो ऐं ॿिया अमलदार इजलास में शरीक हुआ। इजलास में मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण लाइ मुख़्तलिफ़ क़दमनि ते गौर कयो वियो। सिंध हुकूमत पारां मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ कार्रवाई जे हवाले सां अलॻि थाणा क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वक़ार मेहदी हवाले सां तजवीज़ ॾींदे चयो त ज़रूरी शयुनि जी जेका क़ीमतुनि खे कंट्रोल करण लाइ हर क़िस्म जा क़दम खणण जी ज़रूरत आहे ऐं इन हवाले सां जेकॾहिं असां कोशिशूं कंदासीं त आवाम खे रिलीफ ॾेई सघिबो। संदसि जे चवण सभिनी गुदामनि खे रमज़ान खां अॻु रजिस्टर कयो वेंदो ऐं बचत बाज़ारुनि में ज़रूरी शयुनि जा ख़ासि स्टॉल जेके आहिनि उहे लॻाया वेंदा। उस्मान हिंगोरे जो वधीक इहो चवणो हो त सब्ज़ी मंडियुनि जा जेके कोल्ड स्टोरेज आहिनि उहे बि रजिस्टर कया वेंदा ऐं मार्केटनि जी निगरानी जे हवाले सां ख़ुसूसी ज़िमेदारियूं लॻाई वेंदियूं ऐं आम माण्हुनि जी शिकायतुनि जो फौरी अदालो कयो वेंदो। मेवनि ऐं भाॼियुनि जी क़ीमतुनि जी फ़र्ज़ दुकानदारनि वटि जेका लाज़मी करार ॾिनी वई आहे। इन हवाले सां फ़ैसिलो वरितो वियो आहे त थाणनि जो जेको दायरे इख़्तियार आहे उहो सॼी सिंध हूंदो ऐं जेके थाणा आहिनि उहे मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ कार्रवाई जा मिजाज़ हूंदा। त ब्यूरो ऑफ सप्लाई जो जेको मामले ख़ुसूसी आहे उस्मान हिंगोरो उन इहा तजवीज़ जेका आहे उनजी इहा मंज़ूर कई वई ऐं समूरनि जेके नवनि थाणनि ते ब्यूरो ऑफ सप्लाई खाते जा इंस्पेक्टर ऐं पुलिस एहलकार जेके मुक़ररु कया वेंदा या जेका मुक़ररी शामिलु हूंदी ऐं कराची में 3 हफ़्तनि दौरान 272 यूनिटुनि जो दौरो करे 5,60,000 रुपया ॾंड लॻाइण जे हवाले सां डीजी ब्यूरो ऑफ सप्लाई जेका उहा आगाही ॾिनी। इजलास खे ॿुधायो त हिन हवाले सां कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे ऐं वधीक कार्रवाइनि खे मुयसरु बनाइण जे हवाले सां जॾहिं पुलिस थाणा बाज़ाब्ता क़याम अमल में ईंदो त उन ते वधीक जेका कार्रवाई आहे उहा आसानी थींदी ऐं इन हवाले सां न सिर्फ़ु आवाम खे रिलीफ ॾियण जे हवाले सां ख़ासि तौर ते जेके अघनि जी घटिताई आहे ऐं अघनि ते ज़ाब्ते जे हवाले सां कामयाबियूं हासिलु करे सघजनि थियूं। ठीकु आहे फयाज़ कुरैशी, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।